ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति के विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाईंदी आहे। ओम शांति। जो मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि असां जेके बि प्रतिज्ञा कंदा आहियूं न परम पिता परमात्मा सां कंहिं बि ॻाल्हि जी ॻाल्हि त प्रतिज्ञा खे सदा कायम रखणु खपे। असां परमात्मा सां जीअं ॿार खे चईंदा आहियूं न, भई तव्हां वाइदो करो अॼु खां ईअं न कंदोसीं, ईअं असांखे बि बाबा खे जो बि असां बाबा से प्रतिज्ञा कंदा आहियूं उनखे सदा कायम रखणु खपे। कॾहिं बि जेको असां प्रतिज्ञा कई बाबा सां उनजे विपरीत कोई बि कमु न करणु खपे। ॾाढो ख़बरदार करणु खपे। भई साधारण माण्हू सां असां प्रतिज्ञा करूं त केॾो ध्यानु रखंदा आहिनि माण्हू, स्नेह हूंदो की न मां हुन सां वाइदो कयो आहे, मूंखे उहो पूरो करणो। त भॻवान बाबा त वॾे ते वॾो बाप विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ। त अहिड़े पीउ जे अॻियां, अहिड़े भॻवान जे अॻियां जंहिंजो सिधो अर्थ धर्मराज, भॻवान असांखे सजा न ॾींदो, आत्माउनि जो पीउ परमात्मा असांखे सजा न ॾींदो। त सजा जी त सोच छॾो, असां वॾे ते वॾे बाबा खे प्रॉमिस था करूं, लेकिन चईं था बाबा अॼु खां असां ईअं न कंदासीं, कॾहिं बि गुस्सो न कंदासीं, हिक ॿिए खे दुख न ॾींदासीं, ग्लानी न कंदासीं, आवेश में न ईंदासीं, रोब न ॾेखारींदासीं, कंहिंजे बि अवगुणनि खे ॾिसी करे असंतुष्ट न थींदासीं, सभिनि ते रहम भाव, क्षमा भाव, दया भाव कंदासीं। हे चईंदा आहिनि त असां इहे बाबा सां प्रॉमिस करूं था। त हाणे असांखे ध्यानु रखणो खपे कि असां बाबा सां प्रॉमिस कयो आहे, सर्वशक्तिवान बाप सां वाइदो करे कॾहिं बि असांखे तोड़णो न आहे। हिकु त असां वॾे वॾे बाबा सां कयो आहे इन करे न तोड़णो आहे छोकी स्नेही बाबा सां स्नेह त आहे न असांजो। ॿियो असां धर्म, भई भॻवान त असांखे सजा न ॾींदो, लेकिन धर्मराजपुरी में त असांखे सजा मिलंदी न। धर्मराजपुरी में त असांखे सभु कुझु ॾेखारींदो धर्मराज। भई तव्हां फलाणे समय फलाणी ॻाल्हि जे लाइ बाबा सां प्रॉमिस कयो हुयो, अॼु खां असां ईअं न कंदासीं। भई हिन दुनिया में त ई माण्हू पाप करनि था न, ऐं उन्हनि खे कोई सजा बि नथी ॾे। एॾा माण्हू ग़लति कमु करनि था त बि उहा अॻियां वधंदा था वञनि, उनखे कुझु दुख परेशानी नथो थिए, लेकिन चवनि था सुठा माण्हू थोरो बि ग़लती करनि था त झटि दुख थो अची वञे। छो? छोजी हिकु त उन्हनि जे पाप जो घड़ो न भरिजो। ॿियो बाबा चवनि था कि अगरि तव्हां सुठो हलो था, तव्हां सां बुरो थिए थो त सम्झो असांजा हिसाब किताब किथूं था थियनि, असांखे धर्मराजपुरी में सजा न खाइणी अथई। ऐं जेका माण्हू ग़लति कमु करनि था लेकिन हुननि खे कुझु दुख परेशानी थिए नथो, कुझु हुनखे माण्हू दुखी नथा करनि, जीअं असां दुखी परेशान आहियूं, बीमार आहियूं, लेकिन ग़लति माण्हू खे कुझु थिए ई नथो, त हुननि खे धर्मराज द्वारा सजा मिलंदी। धर्मराज जी सजा ॾाढी कड़ी आहे। हिते त वरी बि असां परमात्मा जी चित्र छाया में रही करे सजायूं भुगतऊं, उहो सुठो आहे न। ग़लती कई आहे सजा त भुगतणी पवंदी कीअं बि करे। वैसे त वरी बि असां परमात्मा जी चित्र छाया में रही करे पंहिंजी ग़लती स्वीकार करे सजा खायूं, उहो वरी बि ठीकु आहे। लेकिन धर्मराजपुरी में त बाबा त न ॾींदो, लेकिन धर्मराज ॾींदो, बाबा असांजे साम्हूं हूंदो, केॾी लज्जा ईंदी, लज्जा थींदी न। भई माउ पीउ जे साम्हूं कोई माण्हू सजा खाए
त बाबा चए थो इन करे न असांखे ॾाढो सावधान थी करे हलणो, ईअं न कि फलाणो माण्हू उल्टो सुल्टो थो करे त असां बि हुनखे उल्टो सुल्टो जवाब था ॾियूं, उल्टो सुल्टो चऊं था, असां बि हुन सां गॾु ओड़ा ई थी वञूं। असांखे ईअं न थियणो। जॾहिं बि कोई माण्हू उल्टो सुल्टो ॻाल्हाए न त तुरंत बाबा खे यादि कजो, त असांखे क्रोध न ईंदो, असांखे गुस्सो न ईंदो, असांखे चिड़चिड़ न थींदी। बाबा चए थो त तूं सावधान थी वेंदो, ॾाढो ॾाढो ख़बरदार रहणो। त छोकी हिकु बि पाप चढ़ियो बि बाबा जो ठहण खां पोइ असांखे भॻवानु ख़ुदि चए थो कि हाणे मूंखां कोई भी गलती करो था तो मुझे ॿुधाए करे तुरंत क्षमा मांगे छॾो, लेकिन अॻियां खां वापसि त गलती न कजो। त जॾहिं बाबा असांखे चवनि था त असांखे ॾाढो ध्यानु रखणो खपे न, ॾाढो ख़बरदार रहणो खपे, कोई बि अहिड़ो कमु न थिए। छोकी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न जो उल्टो सुल्टो चई करे न माण्हू खे क्रोध अचे, न कुझु चए, उनखे बि ॾियारे ॾिने। परमात्मा जी शक्ति वॾी आहे त माया जी शक्ति बि वॾी आहे न। त इहे जीअं राम और रावण जी युद्ध थींदी आहे न, त असल में राम त परमात्मा राम, न त्रेता वारे राम लड़ाई कई, न परमात्मा राम लड़ाई कई, रावण त आहे ई हिंसक। पर ये परमात्मा राम असांखे जो सुठी ॻाल्हियूं सेखारींदा आहिनि, और इन रावण जी दुनिया में माण्हू जो लड़ाई झगड़े वारी ॻाल्हियूं सेखारींदा आहिनि। असां त ईअं असांखे परमात्मा राम चए थो शांत रहो, लेकिन रावण जी दुनिया वारा माण्हू तव्हांखे घड़ी घड़ी अशांत करण ईंदा। क्रोध जो भूत न घड़ी घड़ी गेट खटकाईंदो। ॾिसो हिनखे क्रोध अचे थो, थोरो बि ॾिसो न, हा भई हिन क्रोध अचे त अची वेंदो, गुस्सी वेंदो। इन करे बाबा चवनि था ॾाढो ॾाढो ख़बरदार रहणो। ऐं अगरि कंहिंसां बि असांजी नथी ठहे कुझु अहिड़ो त न विच में बाबा खे लाए, फलानो कुझु चए थो ईअं त असां हुनखे जवाबु न ॾियूं। असांखे त भई परमात्मा इहे शिक्षा ॾींदो, असांखे त परमात्मा ईअं चईंदो भई हीअं करो, ॻाल्हि ई ख़तम। उहो बि चुप, असां बि चुप। छोकी असां चईंदासीं न असां वॾा आहियूं, इहे त ग़लति थो चई, सही थोरी आहे हिनजी राय सलाह। असां चईंदासीं न असांजी राय सलाह वठी, उहो चईंदो न मां वॾो, असां चईंदासीं मां वॾो। विच में बाबा खे लाइ छॾे भई असांखे त बाबा ईअं चईंदो भई हीअं कम में ईअं करो, ॻाल्हि ई ख़तम। भई परमात्मा ईअं थो चए, परमात्मा खे अॻियां कोई कुझु चईंदो ई न। जॾहिं परम पिता परमात्मा शिव बाबा भॻवान जो नाम ॿुधबी, असां त भॻवान जा ज्ञान ॿुधा आहियूं। भॻवान असांखे ईअं सेखारींदो, ईअं करणो खपे, आपे ई शांती थी वेंदी। त इहे युक्तियूं बाबा ॿुधाइनि था न, इहे युक्तियूं असांखे कार्य में लॻाइणी खपे। छोकी हिन दुनिया में न माण्हू, बाबा चवनि था हिन दुनिया में न ॾाढा माण्हू ख़राब माण्हू रहनि, उल्टा सुल्टा कर्म करण वारा माण्हू रहनि, जेके बाबा कीचक चईंदो। कीचक अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जो उल्टा सुल्टा कम कंदा आहिनि। लेकिन अगरि असां बि अहिड़े माण्हुनि जे, ऐं अहिड़ा माण्हू दुनिया में हूंदा ई आहिनि, घुमंदा ई रहंदा आहिनि। कलयुग जी दुनिया आहे, असां परमात्मा जो ज्ञान था ॿुधायूं, उहो नथा ॿुधनि, ॿुधी करे बि सम्झनि नथा। त अहिड़ी आत्माउनि ते रहम अचणो खपे, अहिड़ी आत्माउनि ते दया अचणी खपे, अहिड़ी आत्माउनि खे क्षमा करणो खपे। छोकी उहे सुधरी ई नथा सघनि, भॻवान बि छा करे न। माण्हू चए ॾिसो हे भॻवान तुंहिंजी दुनिया में अहिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि, ईअं था करनि, लेकिन भॻवान चए मां छा करां, उन्हनि जो पाप जो घड़ो भरिजो ई न आहे हिनते न। जेसिताईं जीअं न माण्हू चईंदा आहिनि न कि फलाणे हुनखे उहा कीअं देवी देवता खे वरदान ॾिनई, उहा माण्हुनि खे ॿियनि खे परेशान करण लॻी वियो वरदान प्राप्त करे। त बाबा चवनि था कि मां हाणे कोई सीधो साधो थी करे तप करे भॻवान खे यादि करे शक्ति वठे, पोइ उल्टा सुल्टा कम करे, त हिन में भॻवान छा करे। तव्हांजो ॿार अगरि
पहिरियों तव्हां सां सुठी रीति हले, तव्हां सां सुठो सुठो ॻाल्हाए, तव्हांखां पंहिंजी प्रॉपर्टी पंहिंजे नाम करे छॾे, पोइ तव्हांखे घर खां ॿाहिरि कढी छॾे, पोइ हिन में तव्हां छा कंदा? न तव्हां चईंदा मां त विश्वास कयो पंहिंजे ॿार जे मथां, हाणे त मूंखां पुछे ई नथो, पैसा ई नथो ॾे, घर खां कढी छॾे। त बाबा चए थो परमात्मा त आहे ई दया जो सागर न। परमात्मा जे आॻियां कोई दुखी आत्मा अचे, हालांकि भगवान त जानी जानन वारा, हुनखे सभु पतो अथसि कीअं उल्टा सुल्टा कम कंदो जे न सुधरंदो, त बि परमात्मा जाणदे हुए बि पंहिंजी शुभ भावना रखंदो, हुनजे लाइ सुठो सोचंदो आहे कि न ये मुंहिंजो ॿार न ख़राब थींदो, अहिड़ा उल्टा सुल्टा कम न कंदो, सभिनि जी मदद कंदो। पर त बि रावण जी दुनिया आहे न, विकार बुराइनि जी दुनिया आहे, कोई केतिरो बि सुठो हलण जी कोशिश करे त माण्हू हुनखे जीअण न ॾींदा, इन करे हुनखे उहो बि टेढ़ो थी वेंदो। पोइ परमात्मा जी शक्ति हूंदी अथसि, उहो बि उल्टो सुठो कमु करणु लॻी वेंदो। त हिन करे हिन दुनिया में असांखे सभिनि जे मथां क्षमा भाव, दया भाव, रहम भाव रखण जो समय आहे। भई असांखे रखिणो ई आहे, छो जे दुनिया में त रहणो, असांखे त परमात्मा शक्ति आहे, हेॾी ऊची शक्ति आहे। परमात्मा जे चित्र छाया में रही करे असां जीवन जीअण वारा कॾहिं हारजंदासीं, कॾहिं धोखो खाईंदासीं। तंहिंजे करे बाबा चए थो सदा खुद की आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करे, मुंहिंजी छत्र छाया जे हेठां हली करे हलो, मूंखे यादि करे माण्हुनि सां ॻाल्हायो, संबंध संपर्क में अचो, त तव्हां कंहिंजे बि देह अभिमान, कंहिंजे बि साकार शरीर, कंहिंजी बि ॻाल्हियुनि में, कहिड़ी बि चीजुनि में फसंदव न। त बाबा चए थो फसंदव न फसो, छो जो माण्हू हूंदा आहिनि न, भई हा ये त असांजा ॿार आहिनि, ये त फसी वेंदा आहिनि। पर अॼुकल्ह ॿार वार छा, संबंधी अंबंधी सभु कुझु न, अॼुकल्ह माण्हुनि खे सिर्फ़ु पैसो ई थो नज़र अचे। भई पैसा मिलनि, भई साइड में थियो, हाणे बसि असांखे मिली विया पैसा। त ॿार बि ॾिसो अॼुकल्ह न, माउ पीउ खां पैसा वरिता, भई ठीकु आहे किनारो करो। त इन करे भले असांजा ॿार आहिनि, भले असांजा संबंधी आहिनि, लेकिन असांखे परमात्मा खे पंहिंजो सच्चो संबंधी ठाहे करे ई हर कर्म करणो, हुनजी राय हुनखे पुछी करे। हिन समय कंहिंजे मथां दया ऐं क्षमा भाव, शुभ भावना त रखणी आहे, लेकिन साथ असांखे शक्ति रूप बि खपे, ताकि कोई असांजे न भोलेपन खे ॾिसी करे असांखे पंहिंजे चक्कर में न लाए छॾे, असांजो कुझु धोखो न, असांखे कुझु फसाए न छॾे, असांखे किथे किराए न छॾे। त पंहिंजी सेफ्टी बि रखो, पाण सां गॾु परमात्मा खे रखो, बाक़ी सर्व संबंध निभाए। ॾिसो माण्हू केॾो धोखो था खाइनि, त बि सुधरनि नथा, त बि मोह छॾनि नथा, त बि परमात्मा सां संबंध नथा रखनि, त बि मुंहिंजो ॿार, मुंहिंजो फलानो, मुंहिंजो पोतरो, मुंहिंजो दोतरी, अलाए छा छा हिते लॻा पिया। भॻवान जो नाम बि मन सां नथा वठी सघनि, उहे ई पोतरा दोतरा ॿार पुछनि नथा। पर हिन समय कलयुगी घोर अंधियारी समय आहे न, त कंहिं माण्हू खे कुझु नज़र ई नथो अचे, सिर्फ़ु सभिनि खे नज़र थो अचे पैसो, माण्हुनि खे ॿियो कुझु नज़र ई नथो अचे, संबंध आदि छा आहे कुझु न, पैसो तो नज़र अचे। ऐं जंहिंजे बुद्धि में पैसो न आहे न, उहो सुखी आहे। ठीकु आहे पैसा खपनि जीअण लाइ, खाइण पीअण लाइ, कपिड़े आदि लाइ, लेकिन उथंदो सुम्हंदो वेहींदो खाईंदो पींदो पैसा 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 करे माण्हू जे पैसे खे कमाए थो खाइण लाइ, घुमण लाइ, हुनखे त एंजॉय नथो करे सघे न। तंहिंखां त जेका रोज़ कमाईंदा रोज़ खाईंदा आहिनि, कम से कम रोटी की त शांति सां खाईंदा आहिनि, तॾहिं त हुननि जो शरीर तंदुरुस्त आहे। अॼु जेतिरी बीमारियूं वॾे माण्हुनि खे थियनि थियूं, ओतिरी नंढे माण्हुनि खे छो नथी थियनि, नंढे माण्हुनि छो जे हुननि वटि जेतिरा बि पैसा आहिनि, उहो जो बि
उन पैसनि सां ख़रीदे करे खाइनि था, कम से कम ख़ुशी ख़ुशी सां था खाइनि न। शरीर खे भोजन खपे न। असां शरीर खे भोजन भी शांति सां वेही करे न खाईंदव, सुठी रीति न खाईंदव, परमात्मा की याद करे न खाईंदव, हुन रोटी जी वैल्यू न रखंदव जंहिंजे लाइ तव्हां सुबुह खां राति ताईं कमायो था, सुबुह खां राति ताईं भॼो था। माण्हू खे इहो पतो न आहे छो था करो इहे। फिर असां हिकु टाइम जी रोटी चैन सां वेही करे आराम सां नथा खाऊं, कंहिंखां पुछो तव्हां एतिरो करो छो था? बस पैसा कमाइणा आहिनि, असांखे वॾो घर ठाहिणो आहे, ईअं करिणो आहे। कमाईंदे कमाईंदे बीमार थी वेंदा आहिनि। वॾे घर जी जो त उहा सुखी न वठी सघंदा आहिनि, गाॾियुनि जो सुखी नथा वठनि, चीजुनि जो सुखी नथा वठनि। त बाबा असांखे इहे ई त सम्झाइण आयो, हे जीव जी आत्मायूं हाणे जागो, थोरो शांत रहो पंहिंजे जीवन में, शांति सां, प्रेम सां, ख़ुशी सां जीवन जियो। जो ॾींहुं पैसा 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 न कर। अॼु माण्हुनि वटि पैसा आहिनि, हीअं न आहिनि। अॼु गवर्नमेंट जी केतिरी स्कीमूं थी हलनि, माण्हुनि वटि पैसा आहिनि, चीजूं बि आहिनि खाइण लाइ, घर बि आहिनि, लेकिन उन्हनि सां सुख नथा वठी सघनि, छोकी सोचनि था ॿियो बि कमाइणो आहे, अञा इहे करिणो। अरे कल्ह जो कंदा कंदा, लेकिन अॼु जो कमायो अथव, अॼु जो खाइण लाइ रखियो अथव, हुनखे खाई करे त पंहिंजे शरीर खे तंदुरुस्त ठाहियो कम से कम, तॾहिं त अॻियां ॿियो बि कमाए सघंदव न। त शरीर ते बि ध्यानु ॾियो, पंहिंजी आत्मा जे मन ते बि ध्यानु ॾियो। मन सदा सुख शांति ख़ुशी में रहणो खपे। ॿियो बाबा चवनि था कि हाणे असां आत्माउनि खे परमात्मा जो साथ मिलियो आहे न, परम पिता परमात्मा जो साथ मिलियो। असां परमात्मा जा ॿार, दाता ॿार आहिनि। भले तव्हां कंहिंखे पैसा न ॾियो, कुझु चीज न ॾियो, कुझु खाइण पीअण न ॾियो, लेकिन कोई बि तव्हां सां मिलण अचे, कोई बि तव्हांजे संबंध संपर्क में अचे, असांखे हुन आत्मा खे कुझु न कुझु ॾियणो। हिनजे लाइ संकल्प करो, ये शांत आत्मा, ये सुखी आत्मा, ये शक्तिशाली आत्मा। त ईअं असांखे हुन आत्माउनि खे ये संकल्प करणो आहे, हुननि जे लाइ इहा असांजी सोचणी, हुननि खे ॾियण। ये आत्मा सदा ख़ुशि रहे, ये आत्मा सदा शांत रहे, सदा शक्तिशाली रहे, सदा परेशानियुनि खां मुक्त रहे, सदा हिनजो शरीर तंदुरुस्त रहे। आत्मा सभिनि जो भलो करे, सभिनि जो भलो करे। असांखे ईअं हर आत्मा, जेकी बि आत्मा असांजे संबंध संपर्क में अचे थी, असांखे हर आत्मा खे ईअं मन सां कुझु ॾियो। माण्हू त चीजूं ॾींदा खाइण लाइ, कुझु ख़र्ची आती ॾेई सघंदा, कुझु छा ॾींदा, लेकिन असल में खुद की आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करे। असांखे आत्मा खे शांति ॾियो, संकल्प करो कि आत्मा भी शांत थी वञे, ये आत्मा भी सुखी थी वञे, ये आत्मा खे भी सब शक्तियूं मिलनि, ये आत्मा भी सदा शक्तिशाली, हुनजो शरीर निरोगी। आत्मा सभिनि जी मदद करे, छोकी न शक्ति वठी करे ॿियनि जो नुक़सान करे, इहे आत्मा सभिनि जी मदद करे, इहे बि सभिनि जे लाइ सुठो सोचे। ईअं करे असांखे सभिनि आत्माउनि खे इहा बाबा जेको असांखे शक्ति ॾिनी अथई, गुण ॾिना अथई, ज्ञान ॾिनो अथई, इहा ॿियनि खे ॾियणी। खुद खे आत्मा सम्झी करे हुनजी आत्मा जे लाइ संकल्प करो। उहो तव्हां सां ॿियो कुझु ॻाल्हाए, तव्हां इहे संकल्प करो। त बाबा चवनि था ईअं असांखे करिणो आहे। ॿियो बाबा चए थो कि सदा बाप जो आज्ञाकारी ॿार ठहो। अगर असां बाबा जी हर आज्ञा खे मञी करे हलंदासीं जीवन में, त असांखे परमात्मा द्वारा दुआयूं मिलंदियूं, दिल जी दुआयूं। भगवान जेकी आज्ञा करनि था, बाबा असांखे रोज़ रोज़ जो शिक्षा ॾियनि था न,
इन शिक्षाउनि खे जीवन में धारण करे हलंदासीं न त जीअं माउ पीउ बि ॿारनि खे आशीर्वाद ॾींदा आहिनि, ईअं असां बि अगरि परमात्मा जी हर आज्ञा मञी करे हलंदासीं, बाबा चए हा ॿार ईअं करो, हा बाबा ईअं करो। ॿार कॾहिं बि देह अभिमान में न अचो, कंहिंजी बि खुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, विकार बुराइनि खे छॾो, बुरी दृष्टि छॾो, हा बाबा अॼु खां न कंदो। हीअं बाबा जी हर आज्ञा खे असां मञी करे हलंदासीं न त असांखे जीवन में सदा बाबा जी दिल जी दुआयूं मिलंदी, भगवान जी दिल जी दुआयूं, केतिरी ऊंची दुआयूं आहिनि। बाबा चए तो सदा जीवन में न समझदारी सां हलो, बेसमझी सां न हलो। हा भई जीअं आयो सोचो, जीअं आयो ॻाल्हायो, जीअं आयो कयो, ही सभु बेसमझी आहे। असांखे कंहिंसां कीअं मिलणो खपे, कंहिंसां छा ॻाल्हाइणो खपे, कंहिंजे संपर्क में अचूं था कीअं अचिणो खपे, कीअं सोचणो खपे, कीअं ॻाल्हाइणो खपे, कीअं हर कर्म करणो आहे, इन जी बि समझदारी हुजे। अगरि सदा समझदारी सां कमु कंदासीं, सदा ध्यान सां कमु कंदासीं त असां जीवन में सदा चेयरफुल रहींदासीं। न अॼु माण्हू समझदारी सां कमु नथो करे, जीअं आयो हुन सां उहो ॻाल्हायो, ध्यानु नथो रखे कहिड़े समय कंहिंसां कीअं ॻाल्हाइणो आहे। चवंदा आहिनि त नंढा ई ॿार आहिनि, हिननि सां त कीअं बि ॻाल्हाईंदा, हीअं न, छोकी आत्मा जी आदत पइजी वेंदी आहे न। इन करे असांखे हर आत्मा खे असांखे रिगार्ड ॾेई करे, इज़त ॾेई करे ॻाल्हाइणो। हर आत्मा जी जॾहिं बि संबंध संपर्क में ईंदा आहियूं त ईअं न की कीअं नंढो माण्हू आहे त हुन सां ॻाल्हाए, वॾो माण्हू आहे त हुननि सां, भई नंढे खे माण्हू कई बार चईंदा न अरे त ग़रीब आहे, हिननि सां त छा करो, कीअं बि ॻाल्हि। असांखे हर आत्मा जे प्रति शुभभावना शुभकामना रखी करे उन्हनि खे उन रीति सां ॻाल्हाइणो खपे। असांखे टोटल हर आत्मा जे संपर्क में जॾहिं बि अचूं त असां हुननि आत्माउनि सां असां बि संतुष्ट आहियूं, उहो बि असां सां संतुष्ट। हिन रीति असां सम्झ सां हुननि जे संपर्क में ईंदासीं न, सम्झी करे असां ध्यान सां असां जीवन में सदा चेयरफुल रहींदा। छोकी हुनजी दुआयूं मिलंदियूं न, भई दुआयूं त जीवन में खपनि ई सही। अॼु माण्हू ईअं ई त नथो करे न, अॼु माण्हू छा थो करे, कीअं बि ॻाल्हाए थो, कीअं बि कमु करे थो, कीअं बि सोचे थो, कंहिंजे लाइ कुझु बि चई थो छॾे, त हुन छा थो वठे सभिनि खां बदुआ। अगरि तव्हां रोज 10 माण्हुनि सां ॻाल्हायो, 10 माण्हुनि तव्हांजे लाइ बुरो सोचियो त तव्हांजो ॾींहुं कीअं सुठो वेंदो। तव्हां केतिरा बि ॿिया पाठ करो, सत्संग करो, कीर्तन करो, दान पुण्य करो, लेकिन तव्हां 10 माण्हुनि सां मिलियो, 10 खे परेशान कयो, हुननि जे दिल जी तव्हां बदुआ वरिती, बुरा शब्द वरिता, पोइ अरे चैन जो करणो, असांखे कढिजो थोरी आहे, हीअं हूअं। 10 माण्हुनि जी बदुआ तव्हांजे जीवन में रुकावट विझी छॾी। हीअ माण्हू सम्झी वञे न त हुनजे जीवन में रुकावट अचे ई न। असां कंहिंजे बि संबंध संपर्क में असां अगरि पाठ नथा बि करूं, भॻवान खे नथा बि मञूं, कुझु बि नथा करूं घटि जो, लेकिन असां सुबुह खां राति ताईं जे बि आत्मा जे संपर्क में आयासीं, अगरि असां हुननि 10 माण्हुनि खे संतुष्ट कयो, हुनजी दुआयूं वरिती, त असां हुन दुआयुनि जी शक्तियुनि सां जीवन में अॻियां वधी सघंदा। अॼु माण्हू पाठ करे थो, भॻवान जो नाम थो जपे, व्रत जप तप नियम जो बि करे थो, घर में हिक ॿिए सां ठही करे हले थो, धंधे में हिक ॿिए सां प्यार सां ॻाल्हाए थो, कंहिंजे बि संबंध संपर्क में अचे थो, सभिनि खे संतुष्ट करे थो। तॾहिं त माण्हू चवनि था न कि तव्हां एॾी भक्ति था करो, एॾा पाठ था करो, तव्हां त सभिनि खे हीअं था चओ, घर में लड़ाई झगड़ा करे वेठा, हीअं करे वेठा, हीअं करे। त असां केतिरा बि पाठ करो, भॻवान बि असां सां प्रसन्न न थींदो।
ऐसा माण्हू चए थो हा असीं सभु करूं था त ॿारनि सां प्यार सां नथा हलो, चलो ॿियो कंहिंसां न, लेकिन ॿार जो पालियो पैदा कया अथव, कीअं बि आहिनि, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारा आहिनि, असांजा बि त हुया न, अञा बि ॾाढा हूंदा। त बाबा चए थो जो तव्हां सिखा सघो था उहो घर में ई शांति रखो, घर खुद खे सदा परमात्मा खे याद करे हर कर्म करो, भूखा रात खुशी खुशी सां करो, उमंग उत्साह सां करो, कोई ॻाल्हि कोन्हे, हिकु कमु ख़राब थी त ॿियो वापसि था करो, वापसि उहो ठीकु थी वेंदो। हिकु बार घटि मार्क्स आया त वरी ॿारनि खे फटाफट सिखाईंदा आहिनि, कोई ॻाल्हि कोन्हे, ॿिए बार महिनत करे सघंदा। त असांजे जीवन में बि थी वियो न, ठीकु आहे अॼु न कई, अॼु कल्ह खां न कंदो, वरी कल्ह कई, वरी कल्ह खां न कंदो, हिनखे सुठी रीति प्यार सां सभु कुझु समझाईंदे जीवन जी केॾो मज़ो आहे जीवन। ये बाबा सभी समझाइनि था कि हाणे सभिनि जी दुआयूं वठो, परमात्मा जी दुआएं बि मिलंदी जॾहिं असां आज्ञाकारी थी करे बसि। छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग, रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है हर आत्मा की सेकंड में मुक्ति, जीवन मुक्ति जो अधिकार ॾियारण वारा मास्टर सतगुरु। बाबा चवनि था अञा ताईं मास्टर, हाणे मास्टर दाता, मास्टर शिक्षक, बाबा दाता है, बाबा असांखे शिक्षा ॾे त असां बि ॿियनि खे ॾियूं, असां बि ॿियनि खे शिक्षा ॾियूं, गुण ॾियूं, शक्ति ॾियूं। जॾहिं असांजो पीउ असांखे ॾे थो त हाणे असां वटि इहे ई हुजणी खपनि न ॿियनि खे ॾियण लाइ। त बाबा चए थो कि हाणे मां जो कर्म करां थो मूंसां गॾु मददगार ठहूं, तव्हां बि सभिनि खे, सभिनि जे लाइ सुठो सोचे करे, सभिनि खे जीअं दाता ठही करे गुण शक्तियूं ज्ञान जो दान ॾियो। स्लोगन आहे आज्ञाकारी ठहो त बाप दादा जे दिल जी दुआयूं प्राप्त थी। असांखे जीवन में आज्ञाकारी थी करे हलणो आहे, बाबा जो चए उहो मञी करे हलंदासीं त असांखे परमात्मा जी दुआयूं मिलंदी। भगवान जी दुआयूं घटनि, जंहिं वटि परमात्मा जी दुआयूं हुजनि उनखे हिकु त उहो बुरो कमु न कंदो। परमात्मा जी दुआएं कॾहिं मिलंदी जॾहिं असां परमात्मा जा आज्ञाकारी थी करे हलंदासीं। परमात्मा त कॾहिं न चईंदो कि कंहिंखे दुख ॾियो, त ऑटोमेटिकली असां कंहिंखे दुख ॾींदासीं न। असां परमात्मा जी दुआएं असां जीवन में सदा अॻियां वधंदा रहंदासीं। ओम शांति। बाबा खे यादि करो।